में धारन के डोमिसाइल जारी करण खिलाफ धरती धणी सरापा एहतजाज आहिनि। समूरी सिंध में एहतजाजन जो सिलसिलो जारी है, जैसे त मुख़्तलिफ़ हंधनि ते इन हवाले से एहतजाज किया वञनि पिया। मुतालबो पिणु साम्हूं अचे पियो त जेके धारन के डोमिसाइल्स जारी किया विया आहिनि उन्हनि जे डोमिसाइलन खे रद्द कयो वञे। ज़ाहिद जामड़ो गंबट मां KT न्यूज़ रिपोर्टर सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी ज़ाहिद, मुंहिंजो आवाज़ अवां ताईं पहुचे पियो? आवाज़ अचे पियो? जी ज़ाहिद, ॿुधाइजो सिंध में धारन के डोमिसाइल जारी करण खिलाफ धरती धड़ी सरापा एहतजाज आहिनि। गंबट में जेके एहतजाज थिया आहिनि उन जा डिटेल्स ॾिजो। जी बिल्कुल, धारन के डोमिसाइल ॾियण वारे मसइले ते धरती धणी बिल्कुल एहतजाज में आहिनि। पूरी सिंध जी एहतजाज थी रहिया आहिनि, उहे गंबट में भी एहतजाज थिया आहिनि। अॼु गंबट में जिसाफ ऐं सिविल सोसाइटी पारां फूलबाग खां रैली कढी प्रेस क्लब कढी ऐं प्रेस क्लब आॾो धरणो हयो ऐं उते नसीम जामड़ो, आमिर मैसर ऐं ॿियनि एहतजाज कंदे मुतालबो कयो त धारन खे जेके सिंध जा डोमिसाइल सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं डिवीज़न जा जेके डोमिसाइल ठाहे ॾिना विया आहिनि उहे फौरी तौर ते जांच पड़ताल करे रद्द कया वञनि। उनखे जेके सिंध जी कोटा ते उन्हनि बोगस डोमिसाइलनि जे आधार ते नौकरियूं ॾिनियूं वयूं आहिनि उहे पिणु रद्द कयूं वञनि ऐं उन्हनि इहो मुतालबो कयो आहे त कमेटीअ खे जेके 7 ॾींहंनि जो वक़्तु ॾिनो उन वक़्तु वधाए करे कमेटीअ में कुझु ॿिया ईमानदार ऑफिसर शामिल करे ऐं सभिनी ज़िलनि जी जांच पड़ताल कराई वञे ऐं 10 सालनि में बोगस डोमिसाइल ठाहिया विया आहिनि उहो पूरी जांच करे ऐं जेके नौकरियूं ॾिनियूं वयूं आहिनि जेके डोमिसाइल ठाहिया आहिनि उहे रद्द करे ऐं नौकरियूं ख़तमु कयूं वञनि। जी वॾी महिरबानी ज़ाहिद जामड़ो तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, ज़ाहिद जामड़ो गंबट मां डिटेल्स ॾिना। सिंध में धारन खे डोमिसाइल जारी करण खिलाफ धरती धणी सरापा एहतजाज बणियल आहे।